पनुआकिल जे सूमरा पहवारी कच्चेवारी तबाह हाल पुल क्रॉस कंदे पुलिस एहलकार अकरम समेजो जो पुट शाहन समेजो किरी बुडी फोत थी वियो, जंहिंजो लाश 26 कलाकनि बाद हथ कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलुनि खां आगाह करे रहियो आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंदीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? पनुआकिल तालुके जे कच्चेवारी सूमरा पहवारी पुल जेका नाक़स आहे ऐं किथां हर हंधां टुटल फुटल आहे, उन तां क्रॉस कंदे पुलिस एहलकार अकरम समेजो जो पुट शाहन और शान समेजो किरी ॿोॾि जे पाणी में फ़ौत थी वियो हो, जंहिंजो लाश 2 ॾींहंनि 26 कलाकनि बाद वारसनि वॾी मुश्किल सां ॻोल्हा फ़ोला करे हथ कयो आहे, पर उते लाश जी हालति जेका ॾिठी वई तमामु ख़राबु हुई ऐं उनखे आलिन अखियुनि सां पंहिंजे अबाणे ॻोठु नवराजा आंदो वियो त उते संदसि वारसनि में ऐं समेजा बिरादरी में रोज़ राड़ो पइजी वियो, जंहिं बाद नौजवान शाहन और शान समेजो खे पंहिंजे आबाई क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे। ऐं शहरनि ऐं ॻोठाणनि जो अंदेशो ॾेखारियो आहे त सूमरा पहवारी जी टुटल फुटल ऐं नाक़स पुल जी तामीर जेकॾहिं ॿीहर न कराई वई, मरमत न कराई वई त कच्चे में जीअं ॿोॾि जो पाणी दाख़िल थिए पियो, अहिड़ी रीति उहा पुल वधीक जानी माली नुक़सान करे सघे थी। जी महिरबानी अयाज़, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची